अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह मअल्लज़ीना इत्तक़व वल्लज़ीना हुम मुहसिनून। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां आका से ते दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। ताइते पाण अब जां वरी काकड़न खे दिस्तार बि लॻो रहा हां तां वेहंदव त चुप कंदियूं न त काकड़ियूं कोन बस तां वेहो पोइ सही आहे। वाजिबुल एहतराम कन्यारो ऐं गिरदो नवाह जा दोस्तो मुसलमान भाइरो, रब करीम जा तव्हां सां गुनहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं। जंहिं रब करीम तव्हां असांखे इन बेदीनीअ बेहयाईअ वारे दौर ऐं समाज में भई लाइट बंदि कजांइ बाबा थोड़ी तकलीफ़ करा अखियुनि खे तकलीफ़ थी मोला सद लाइ खोड़े जूं अखियूं इन्हनि ते ठही वयूं आहिनि असांखे तकलीफ़ थी। रब साईं तव्हां असांखे हिन रहमत ऐं बरकत वारी महफ़िल मजलिस में घुराए करे क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां इहा दुआ घुरंदा रहूं
त असांखे अल्लाह दुनिया में हलाए त क़ुरान पाक जे अहकामनि जे मुताबिक़ हलाए। असांजी ज़िंदगी हले जीअं अल्लाह चयो आहे, जीअं अल्लाह जे रसूल जो फरमान आहे। अल्लाह असांखे उन्हनि शयुनि खां बचाए जिन खां अल्लाह बि मनो कई आहे, अल्लाह जे रसूल बि मनो कई आहे। ऐं असांजे बचड़नि में बरकत, असांजे ज़िंदगीअ में बरकत, असांजे माल में बरकत, असांजे पोख में बरकत, असांजे घर में सुकून तॾहिं थींदो जॾहिं असां अल्लाह जे क़ुरान पाक जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं। जेकॾहिं अल्लाह जे क़ुरान पाक जे उबतड़ ज़िंदगी गुज़ारींदासीं त पोइ बाबा साईं कॾहिं बि सुकून ऐं बरकत असांखे नसीब ॾिसूं था। कलमो बि आका साईं ते पढ़ूं था, तिलावत बि क़ुरान पाक जी कयूं था, जलसनि ऐं वाइदनि में बि शौक़ सां अचूं था, जलसा वाइद बि शौक़ सां ॿुधूं था, पर इन जो असर हिन दिल ते नथो थिए। हिन दिल ते असर जे लिहाज़ सां महिनत करणी आहे। ऐं कोशिश इहा कयूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमायो, अल मुस्लिम मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, औ कमा क़ाल। फरमायो सचो मुसलमान पको मुसलमान आहे उहो जेको ज़बान सां बि कंहिंखे न ईज़ाए, हथ सां बि कंहिंखे ज़बान सां ईज़ाइण, गिला, कूड़, ठगी, दोखो, कूड़ कसम ते, कूड़ियूं शाहिदियूं, हथ सां कंहिंखे न ईज़ाए। खोड़ इन जा तफ़सीलन, बनो कटण, कंहिंखे धक हणण, ॾिसूं था त इहे सभई शयूं असां में आहिनि, त पोइ बचाव कीअं थींदो? अबो आहे त बि पीउ, अबो पीउ बचनि जे लाइ उहो दुआऊं नथो करे, वते तो बददुआऊं ॾींदो। पुट आहे तॾहिं बि पीउ जे लाइ वते तो दाहूं ॾींदो। भेण आहे तॾहिं बि भाउ जे लाइ वते थी दाहूं ॾींदी। कुड़मी आहे, हारी आहे, ग़रीब आहे, वते तो ज़मींदार जे लाइ दाहूं ॾींदो। ज़मींदार आहे त वते तो कुड़मी हारीअ जे लाइ दाहूं ॾींदो। छा थींदो असां मुसलमाननि जो? पोख था कयूं त कलर व्याज ते नथा वठूं त मज़ो नथो अचे, तेल व्याज ते नथा वठूं त मज़ो नथो अचे, बिज व्याज ते नथा वठूं त मज़ो नथो अचे। ॿारनि त उनखे न मदरसे पढ़ाइण जे लाइ तयार आहियूं, न मस्जिद पढ़ाइण जे लाइ तयार आहियूं, न उनखे दीनी तालीम ॾियण जे लाइ तयार आहियूं। छा थींदो? कयूं कुझु बि न, मञूं कुझु बि न, ऐं चऊं त मरण सां ई सिधो जन्नत में हलिया वञो। बाबा ईअं बि न थींदो। मां वाइदनि में हे जुमिलो चवंदो रहंदो आहियां त मुसलमान सॾाइण सवलो आहे, पर मुसलमान बणजण ॾुखियो आहे। अवा छा चयो? थोरो ॻाल्हायो। मुसलमान सॾाइण सवलो आहे, पर मुसलमान बणजण, इंसान सॾाइण सवलो आहे, पर इंसान बणजण ॾुखियो आहे। जय महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तव्हां सां कलमो पढ़ियो आहे। उन महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा जो मुतालो कर। महबूब साईं इंसानियत जो सबक़ कीअं ॾिनो, इंसानियत जो दर्स कीअं ॾिनो। मां हे जुमिलो चवंदो आहे, इंसान अवल त असां सही इंसान थियूं। इंसान थींदासीं त पोइ सही मुसलमान थींदासीं। अवल इंसानियत न आहे त पोइ असांजी मुसलमानियत बि कम जी
ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान कलमो त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा पढ़ियो कलमे जे पढ़ण जे बावजूद कॾहिं कंहिंजे आॾो सजदो थो करे रब खे छॾे कॾहिं कंहिंजे आॾे सजदो थो करे हेॾे कलामुल्लाह जा ऐलान कहिड़ा थिया ला तसजुदू लिशम्स वला लिलकमर वसजुदू लिल्लाह अल्लाह से पंजे कलामुल्लाह में फरमायो मुखों सवाब के जे आडो सजदो न कजो रब करीम पंजे कलामुल्लाह में फरमायो औलाद देण वारो मां अल्लाह वा नफे नुकसान जो मालिक मां अल्लाह वा हाजत रवा मां अल्लाह वा जरूरतों पूरियों करण वारो मां अल्लाह वा हर जगह ते तो सां गॾु मां अल्लाह वा अल्लाह जे कलामुल्लाह जे आयतुनि जो तर्जुमो तो कंदो हला तवज्जो तकर जरी जरी गुज जो इल्म अल्लाह के आबे के खे नाए तौहीद हुंदई त पो बेड़ा पार अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तवज्जो तकर कलमे पढ़ंदड़ मुसलमान पहिरियों तो के मूंखे जेको सबक मिलियो वो सबक इहो आहे त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजे आॾो सजदो न कजांइ अक़ीदो तौहीद वारो रखजांइ शिरक खां बचजांइ शिरक खां बचजांइ इन्नल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन कुरान में रब फरमायो मां अल्लाह मुशरिकन को बेज़ार मुशरिकन को बेज़ार मुशरिकन को बेज़ार अज तयो सबक पको कयूं वञा केड़ो पहिरियों सबक यो थी जेको कलामुल्लाह जी शुरुआत में बिया अकीदो तौहीद वारो रखजांइ अकीदो तौहीद वारो अथई त बेड़ा पार थी वेंदई अब यो पहिरियों सबक पको थियो अकीदो केड़ो तौहीद वारो पेरे नंबर ते अकीदो तौहीद वारो बे नंबर ते बुध जाए मैं वायद यही कंदो रहंदो ये अर्ज कंदो रहंदो ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान ॿियो सबक ॿुधायूं थो वञा पराओ हक न खाए जाए पराओ हक न खाए जाए पराओ हक न खाए जाए ॿियो सबक केड़ो बा ॾाढा पराओ हक न खा जाए मां ते थोड़ो वज़ाहत में वञा वज़ाहत कंदो हला भाइरनि खे मारदो कंदो रहंदो नंढनि भाइरनि जो हक न खाइजो नंढनि भाइरनि जो हक न खाइजो भाइरनि खे मां हे बि अर्ज़ कंदो रहंदो तवज्जो तकर भाइरो ओ भाइरो ओ भाइरो ओ भाइरो अवां खे अर्ज़ थो कयूं वञा भेनरुनि जो हक न खाइजो भेनरुनि जो हक न खाइजो हाँ मां समझा तो तिलावत करणु सोली हुंदी तस्बीह पढ़णु सोली हुंदी ये सब शयूं सोलियूं थी पर भेण के हक ॾियणु ॾुखियो हूंदो नमाज में पेरी सिफ में बीहणु सोलो तकबीर उला में पाचणु सोलो हुंदुसि सब सोलो हुंदो पर भेण के हक ॾियणु ॾुखियो हूंदो भेनरुनि जे हिस्सनि ते नज़र कयो न असांजा चङा भला नेक निमाज़ी इन खाते में सफ़ा ज़ीरो चङा भला नेक निमाज़ी उहे भेनरुनि खे हक़ ऐं हिसो ॾियण जे लाइ तयार ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम कलामुल्लाह में पाबंद बनायो ओ मुंहिंजा हबीब मुंहिंजे ॿारनि खे चओ साईं जेको तुझो हुक्म हुजे मां पहुचाया मुझे ॿारनि खे चओ पराओ हक न खाओ पराओ हक न खाओ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकु शुरुआत ज़िंदगीअ वारो वाक़ियो थो ॿुधाई वञा ॿियो महबूब जे पछाड़ीअ जे ज़िंदगीअ वारो हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधाई वञा ॿिन्ही जो तालुक पराए हक सां मां इन जे करे हुकूक ते घणो बयान ऐं बहस कंदो आहियां लिखियो पियो आहे त जेकॾहिं तुंहिंजे मथां पराओ हक़ रहियल आहे त पोइ तुंहिंजी निमाज़ जनाज़ बि पढ़णु सही न आहे
अवाई तव्हां कंडियारे जा नौजवान फेसबुक नेट हलायो था अगर तव्हां ॾिठो हूंदो न जनाज़ो खयूं था वञनि अॻियों जनाज़े जे हमरा बीह रहिया त बाबा तव्हांखे पूर्णो न ॾींदासीं अवा ॾिठो न चवनि था पूर्ण न ॾींदा बाबा छो न पूर्ण ॾींदव चए न इन ॾे हक़ रहियल आहे जेसि ताईं पैसा ॾींदो त जनाज़ो पूर्ण ॾींदासीं न त जनाज़ो पूर्ण केड़ी जिंदगी आ जेरो हो तॾहिं बि अॻु ॾेई माण्हू बीहनि पा मरी वियो तॾहिं बि जनाज़े जो बि अॻु थो अचे त पोइ इहा जिंदगी कहिड़ी ओ कलमे पंदड़ मुसलमान अल्लाह सही शला साजे हालत रहम फरमाए आमीन त चओ उन जो मां हिकिड़ो मिसाल ॾियणो थो चाहियां वादन में मिसाल मां ॾींदो रहंदो आहे हिकु महबूब जे ज़िंदगी जो पहिरियों मिसाल ॿियो महबूब जे आख़िरी ज़िंदगी जो मिसाल अम्मा हलीमा साण थी फरमाए रज़ी अल्लाह ताला अन्हा चए महबूब मोहम्मद करीम मूंखे खीर पिया का सॼो पासो मां मोहम्मद करीम जो मुक़रर कयो हो खबो पासो मां पंहिंजे पुट अब्दुल्ला जे लाइ मुक़रर कयो हो हुकूक जे लिहाज़ सां ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ करण थो चाहियां शर्त तव्हांजो तवज्जो हुजे अल्लाह सही शल मूंखे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अव्हां खे बि रब सही शल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अम्मा हलीमा साण जी ॻाल्हि पोइ कयां अम्मा हलीमा साण थी चवे सॼो पासो मां पंहिंजे मोहम्मद करीम जे लाइ मुक़रर कयो खबो पासो मां पंहिंजे पुट अब्दुल्ला जे लाइ मुक़रर कयो तवे जेके ॼाणे मुंहिंजे दिलि में ख़्याल आयो मुंहिंजो मोहम्मद करीम यतीम बि आहे मुंहिंजो मोहम्मद करीम परदेसी आहे मुंहिंजो मोहम्मद करीम ग़रीब आहे छो न मां ॿई पासा मोहम्मद करीम खे धाराए ढो करायां अम्मा थी चए मुंहिंजे दिलि में ख़्याल आयो ॿई पासा मां पंहिंजे मोहम्मद करीम खे धारायां हा मुंहिंजी जी दिलि मां तुंहिंजी सोच त सही आहे पर महबूब ॿई पासा न वठंदा छो त जेके अल्लाह खे लक़ब ॾियणा हा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह के जेके लक़ब ॾियणा लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम ओ जी जल्लमा हलीमा तू त पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारे थी ॿई पासा मां मोहम्मद करीम खे धारायां ड्रो करायां महबूब ॿई पासा न वणंदा अम्मा हलीमा साण थी फरमाए सॼो पासो मोहम्मद करीम खे ॾियां त मुंहिंजो बचड़ो मोहम्मद करीम खीर धाए पोइ खबो पासो जो बचे मोहम्मद करीम खे ॾियां मुंहिंजो मोहम्मद करीम चपड़ाई न पोइ खोल थी चवे मां परेशान पई थी वञा अलाए मुंहिंजो बच्चो बीमार न आहे तॾहिं त मुंहिंजो बच्चो खीर नथो वठे अम्मा हलीमा साण थी फरमाए वरी मां सॼो पासो ॾियां मुंहिंजो मोहम्मद करीम खीर धाए पोइ बि टे दफ़ा जॾहिं मां ईअं दोहरायो टे दफ़ा दोहरायो सॼो पासो ॾियां मुंहिंजो मोहम्मद करीम खीर धाए खबो पासो ॾियां मुंहिंजो मोहम्मद करीम चपड़ाई न खोले अम्मा हलीमा साण थी फरमाए मूंखे हीअ ॻाल्हि सम्झ में आई मुंहिंजो बच्चो मोहम्मद करीम जेको नंढो आहे उहो मूंखे ॼण त हीअं सम्झाए रहियो आहे ओ मुंहिंजी जी जल्लमा ओ मुंहिंजी जी जल्लमा क़ुर्बान वञा मां हलीमा साण तां महबूब साईं ॼण त हीअं था चवनि ओ मुंहिंजी जी जल्लमा सॼो पासो मुंहिंजो हक़ आहे खबो पासो मुंहिंजे भाउ अब्दुल्ला जो हक़ आहे ओ मुंहिंजी जी जल्लमा सॼो पासो मां मोहम्मद करीम जो हक़ आहे खबो पासो मुंहिंजे भाउ अब्दुल्ला जो हक़ आहे ओ मां मोहम्मद करीम भाइरनि खे हक़ ॾियण आयो आहियां भाइरनि जा हक़ खाइण न आयो आहियां अम्मा हलीमा साण थी फरमाए मां हैरत में पइजी वियमि त मुंहिंजो बचड़ो नंढो आहे पर भाउ जे हक़ जे पासे ॾे
अजो यार नजर कनाऊं सादरा वेचाड़ा गरीबड़ा बार वडन भारन जला कदे कोरट में धिको थाबा खाइंदान कदे गोठ कदे कोम जे चंगे वट धिका थाबा खाइंदान साजे करे जे असा जो वडो भाव असा को चालाक अबे जी मिल्कत ते कब्जो कयो वेठो अबे जे पैसन ते कब्जो कयो वेठो असा जो भलियो भलियो जमीन ते असा जे वडे भाव कब्जे में आने छजो खाता भी ठाराए छड़िया हाँ मां मञा थो तो दुनिया में मता चालाक होते हाँ मां मञा थो दुनिया में मता होशियार होते जमीन रहिजी वेंदई याद रख जागते अल्लाह वारी कोरट तमाम खतरनाक वा कंडियारे वारे कोरट में तू पैसे ते केस खटी वेंदे दिनो पुट छुटे जो हेतरे तुजो कम थी वेंदो पर हुआ कोरट दुखिया अब आसमान वारी कोरट उन अल्लाह जो नालो रहमान बिया रहीम बिया उन अल्लाह जो नालो करीम बिया या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम करीम बिया रहमान बिया रहीम बिया पर क़यामत वारे दिहाड़े तवज्जो कर क़यामत वारे दिहाड़े जेटे मते फैसले में वेहंदो क़यामत वारे दिहाड़े जेटे मते कोरट वारे कुर्सी ते वेहंदो अल्लाह पंजो लफ्ज़ केड़ो बुधायो नालो केड़ो बुधायो लिल्लाहिल वाहिदिल क़हार हाजो अल्लाह क़यामत वारे दिहाड़े जड़े ओ न समूरे कोटन का मथी कोरट ते जड़े रब फैसले जिला वेहंदो त पो नालो तस कहार आहे को एड़ो जको कहार जे फैसले के पुठी आहे को ओ कलमे पंदड़ मुसलमान तवज्जो कर ओ वडा भा मां अर्ज कंदो रहंदो अल्लाह जो वास्तो थी नंढन भारन जो हक न खाइजाए नंढन भारन जो हक न खाइजाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोके मुके समझायो मां मोहम्मद हक ॾियण आयो आ मां मोहम्मद हक खाइण न आयो आ ॾाढो गरीबन जा पिलाट खाइयो ॾाढो गरीबन जे जिरेबन जा जिरेब खाता मटायो ॾाढो ओ घरन जा घर खाइयो तू सोर घर सोर पिलाट जमीना पांजू कर खाता मटाए पर सोना याद रखजे तू कमजोर है हो ॾाढो ओ फकीर साहब जो अचण इहा भी हिकड़ी निशानी है बस मां सफ़ा शाट कर दो क्या दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पराए हक जे वेझो न वंजाए पराए हक जे वेझो न वंजाए बुधो आलम सगोरा मौजूदन आलम सगोरा मौजूदन रियाज़ सालिन हदीस जो किताब रियाज़ सालिन हदीस जे किताब में मां हिकड़ी हदीस पढ़ाई महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था तवज्जो कर फरमायो जेको मुसलमान कूड़ते कसम खणी करे बे जो हक फबायो बुध जाए कूड़ते कसम खणी करे बे जो हक फबायो कसम खणी करे चें हिय शे मुंजी हलाकिया शे इन जी न हुई फरमायो बुधो फरमायो त इन जे मथा जहन्नम वाजिब आ इन जे मथा जन्नत हराम असा सजो डी कसम सा रांद प्या था आवा पंजाब ते कसम खयूं बीठो आ सव ते कसम खयूं बीठो आ हजार ते कसम खयूं बीठो आ अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खोड़ दिसू थी मां छाड़ कर तो कंदो हलो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिंदगी जो आखिरी वाक़यो महबूब जे आखिरी जिंदगी
जो वाक़ियो तो ॿुधायूं वञा ऐं मुंहिंजे तकरीर जो भी आखिरी वाक़ियो। महबूब संजी पोई ज़िंदगी जॾहिं बीमार हा, चाक न हा, बुखार ॾाढो, उन दौर जो वाक़ियो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे मूंखे सबको केड़ो समझायो लिखियो पियो आहे सीरत जे किताबनि में। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾाढा बीमार, उन टाइम ते सहाबा ॾे न्यापो कयो मां मुहम्मद करीम मस्जिद नबवी ॾे अचां थो, तव्हां बि अचो। सहाबे किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन आया। हेॾे महबूब सही हलण जहिड़ा ना ॿिन साहबनि जे टेक ते मस्जिद नबवी में आया। हेॾो हिकिड़े जे मथां टेका, हेॾो ॿिए साहबी जे मथां टेका। इन तकलीफ़ जे बावजूद महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम ते मिंबर ते वेठा, ॿुधो ओ परावा हक़ खाइण वारा, ओ गरीबनि जा हक़ खाइण वारा, ओ मिस्कीननि जा हक़ खाइण वारा, न्याणियुनि जा हक़ खाइण वारा, बेवान जा हक़ खाइण वारा। जन्नत सोली न थई, जन्नत सोली न थई। पेट के पाक कयूं वञाए, वात के पराए हक़ को पाक कयूं वञाए, पोइ त जन्नत जो आसरो रखजाए। समूरनि जा हक़ खाई पोइ जन्नत जो आसरो न रखजाए, ॻाल्हि सिधी। रसूलुल्लाह सही फरमाइनि था हिकिड़े गिर खाइण जे करे भी 40 ॾींहं इबादत क़बूल न पवंदी। हिकिड़ो हराम जो गिर खाधो, मन अकल लुकमत मिन सोत फलम युकबल इबादतु 40 यौमा। हिकु हराम जो गिरो खाधे 40 ॾींहं इबादत क़बूल न पई। पोइ काथे बची नमाज, काथे रोज़ो, काथे हज उमरा, कुझु न बचो। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम मिंबर ते वेही करे जेके जुमला फरमाइंदा, फरमाइंदो सहाबियो अॼु मां मुहम्मद करीम मिंबर ते आ, मता मां मुहम्मद करीम के सुभाणे तव्हां कोन ॾिसो, मता मां महबूब मुहम्मद करीम जो मिंबर खाली हुजे। ओ सहाबियो मां तकलीफ़ करे तॾहिं आयो आ, जे करे कंहिंजो मां मुहम्मद करीम ॾे हक़ रहियल आ त वठण अचे, वठण अचे, वठण अचे। अॼु मां तकलीफ़ जे बावजूद मां मुहम्मद करीम पराओ हक़ ॾियण आयो आहियां। ये छा सबक़ आहे? पराओ हक़, पराओ हक़। ओ इन ॾुखी तकलीफ़ वारे घड़ीअ में बि चवनि पिया हक़ वठो। असां चवंदासीं त अलाह करे हुन खां बि विसरी वञे, हुन खां बि विसरी वञे, हुन खां बि विसरी वञे। तूं वण ई जंहिंजो हक़ खा, पर यादि रखजांइ क़यामत में महबूब जे साम्हूं पेश बि पवणो आहे, अलाह जे साम्हूं पेश बि पवणो। अल्लाह सही शलासां जे हालत रहम फरमाए, आमीन त चओ। महबूब मुस्तफा करीम सही जे टाइम ते फरमाइनि था कंहिंजो हक़ रहियल आहे, मां मुहम्मद करीम हक़ ॾियण आयो आहे। थोरो हिते हिकिड़ो विच ते जुमिलो चवणो। असांजा मुस्लमान हिकिड़ी वॾी अटकल कंदा अथव, वॾो पाण खे सियाणो सम्झंदा अथव। कहिड़ो? ओ काकड़ी, ओ बाबा साहिब। असांजा मुसलमान हिकिड़ी सियाणप हीअं कंदा त साईं असांखे न्याणियुनि बख़्शिश करे छॾियो आहे। जागो था? हाणे मुंहिंजो सॼो वाइदो पिया कनि ॾियण जो, ऐं असां हिरियल वठण ऐं खाइण ते त वाइदो सम्झ में अचे की चकर त इहो बि आहे। अब पाण हिरियल वठण ते मिसकीन जो माल, अंधण जो माल, माज़ूरनि जो माल, मंडड़नि जो माल, टुंडड़नि जो माल, यतीमनि जो माल, भेनरुनि जो माल, भाइरनि जो माल, रहण सहण ते असां वारो वाइदो छड़ो ॾियो ॾियो ॾियो। भेण इहो टकर सम्झ में अचे थो, न करे पोइ असां वारो वाइदो थोरो हाव ते तौर कंदो आहे। पर भले तौर करे चवंदा त मन क हिकु हक़ अदा कयो, खटी वियासीं। असांजा मुसलमान छा चवंदा त असांखे न्याणियुनि बख़्शिश करे छॾी आहे। तव्हांजो कंडियारो आलमनि सगूरनि सां भरियो पियो। असांजा उस्ताद मोहतरम शेखुल हदीस ओ हर साईं डॉक्टर मोहम्मद अदरी साहब दामत बरकातुल आलिया, ॿिया खोड़ बुज़ुर्ग आलम सगोरान, उन्हनि खां मां इहो मसइलो पुछा कयो त इहो बख़्शिश जो मामिलो तॾहिं थींदो आहे अवल तव्हां शरई हिसो कढी उहे पैसा न्याणियुनि जे हथ ते रखो, शरई फतवा कढाए पोइ तव्हांखे मोटाए ॾियनि त इहा थींदी बख़्शिश। इहा तव्हांखे बि पका त न्याणियुनि खे हथ में ॾींदासीं त इहे वापसि मिलंदा।
गालाई हा वा चरे के भी 10 रुपया दे दिसो तू वठी दिखा जे लख वजने तुजा भेण दे पो तू भेण को पो बख्शिश कराए त खबर पे न अदी के खबर आ त दींदो उए कोन वेठो धड़का मोकलिंदो हिस्सो घुरेई हक घुरेई गालाणो खत्म ईद बरात खत्म अचण वञण खत्म रे ब्रेक त हणो छड़ो खत्म जो सबक याद कियो थी अचण वञण गालाण बोलाण दर सब कुछ खत्म वो मजबूर थी चवंदी थी वञ तू ही खा पर अबे जो दर त बंद न कर वो खिली करे चंदो ये थी रहमदिल भेनर छडे दिने शरीयत चवई थी तू फतवा कढराए भेण के हथ में हिस्सो दे पो तो के छडे मोटाई दे त पो तुझे ला जायदा ये सबई ता सियाणा हो एड़ो कम वड्यो थीदो वापस थीदो पैसो पासा वरी अग भी फतवा दी भी डाई ना नानी जे मुआरे भेड़ दिनो ही कोने जे बख्शिश करे हल भला एडे न तो अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि तवज्जो कर कलमे 15 मुसलमान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिंदगी जे लियो समझ को बीमारी वाली हालत में तवा सा के समझाइन था केड़ो सबक ताजन फरमान था तकलीफा पर पो भी मिठड़ो मोहम्मद पराओ हक देन आयो पराओ असा वड़ जे करे पछाड़िया में अबो चवे न अब फलाने दे भी पैसा अथवा छोरा चंदा पेन पर नबी लगे मोबाइल ते भरे त सही मत अबे जी ज़बान न लगे चाचा वडे भी पैसा अथवा मामा वडे भी पैसा अथवा जरे अबो बुधाई तो छोरा लफ्ज बल लफ्ज भरींदा पर जरे चवे न मुडे चाचा वजा भी पैसा अथवा पोरी छोरा छा चंदन अबो हाने विफले वथो जमला देवे पोते मल विफले न पो पड़े आवा जेमल चयो पो त मुजा फलाने दे पैसा आहिन तेमल बाबा के होश भी हो अकुल भी हो भरियोस बा हाने देण जी गाला त अबो विफले थो बंद करे छो त टोट दी पैसे ना मां जेकड़े का मांगे वाक्या बुधाइन त गाल अलाए काथे पचंदी मां न गोठ जात जो नालो न तो कणा अबे के न्या दफनाइन दा बीटा बा पोई कब्र जे मतो वरी कोडर हणदा हो न ओ कोडर सा मिट्टी कब्र सिधी कंदा हो न उन टेम ते अन्या पी जी कब्र सिधी ता कन पुत्र वड़ी पा एकरे जो बाबा जो पैसो जो को बैंक में मुंजो आ बे जो बाबो जो को मुके मिलके त दई हो न खातो करवा मुंजिया अन्या हिते खलक बारी बिटिया बारन जी वटु सट बेन जो रे पिण वडी मिट्टी त सुके अरे कब्र जी मिट्टी त सुके 72 कलाक त गुजरन खाओ भले जेको खाइण तो पोयो तो हाल इहो अल्लाह सही सला समझे हालत रहम फरमाए आमीन तजो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टाइम ते ऐलान फरमायो केंदो हक रहला मां जण आयो उन टाइम ते सीरत जे किताबन में लिखयो पियो हदीस पाक में लिखयो है को सहाबियो थी बीठो ओ मुजा आका सही मुजो तवा दे हक रहला साईं तवा कदे भी हक जण जी गाल को न कई मां भी पंजे ते गाल को नांदी अज तवा हक देण जी गाल कया मां भी पंजे ज़बान ते गाल आंदिया ए जुमलो बुध जाए इते अकीदो तौहीद जो भी समझ जाए केड़ो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौजूदन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौजूदन सहाबी सामुआ भाई फायदा वडो भाव तारक भी दिसो दोल भी बुधो हर बोया को थक जी पिया भाई कम दे फायदा जो वरी इंशाल्लाह जिंदगी रही या कचहरी कभी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन हक देण जे लिहाज सां यो तमाम लंबो चौड़ो वाक्यो असांजा महबूब मेहमान पहुची चुका अल्लाह सही मुंहिंजो अचणो अवां जो अचणो शल पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।